अस्सलाम वालेकुम नाज़रीन, छा हाल आहे तव्हां सभिनी जो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, मज़नि में आहियो। मां उमेद थी कयां तव्हां सभई ख़ैर ऐं ख़ैरियत सां हूंदा। तव्हांजे पंहिंजे पसंदि जे प्रोग्राम कैफ़े सिंध में मां तव्हांखे भली कार चवां थी। मां आहियां अस्मा भुट्टो ऐं मां आहियां शेफ़ बासमा ख़ान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां कीअं आहियो? ऐं असांजे पंहिंजे शो कैफ़े सिंध में तव्हांखे सभिनी खे ख़ुशि आमदीद। भली कार जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हीउ जेको असांजो प्रोग्राम आहे कैफ़े सिंध हर हफ़्ते जेको ऑन एयर थींदो आहे KTN ते। मां उमेद थी कयां इंतिहाई बेसब्रीअ सां असांजो हीउ प्रोग्राम तव्हां ॾिसंदा हूंदा ऐं जेके तव्हांजा कमेंट्स ईंदा आहिनि, जेके तव्हां फीडबैक ॾींदा आहियो, उहा बि असां ताईं पहुचंदी आहे। तव्हांजा कमेंट्स असां बिल्कुलु पढ़ंदा आहियूं ऐं माशाअल्लाह तव्हां इलाही चाह सां ॾिसंदा आहियो त इन्हनि प्यार जा असां थोराइता आहियूं, शुक्रगुज़ार आहियूं। ऐं नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधायां त नसीम मसाला असां सां ताउन कयो आहे। बहितरीनु मसालो आहे ऐं तमामु सुठियूं रेसिपीज़ हिन मसाले मां असां तयारु करे सघूं था। जेतिरियूं बि रेसिपीज़ आहिनि, हर रेसिपीज़ जो अलॻि रेसिपी जो मसालो आहे ऐं कोई हिन में मिलावट न आहे, कोई केमिकल न आहे, कोई अहिड़ो मसइलो न आहे जंहिंसां तव्हांजी सिहत ख़राबु थी सघे। हीउ मसालो असां पंहिंजे प्रोग्राम जे रेसिपीज़ में इस्तेमालु कंदा आहियूं। बिल्कुलु जी त नाज़रीन, हर हफ़्ते कुझु ज़बरदस्त ठहंदो आहे हिन प्रोग्राम में ऐं तव्हांखे बासमा ख़ान सेखारींदी आहे नई नई रेसिपीज़, ज़बरदस्त क़िस्म जूं ज़ाइक़ेदार, ख़ुशबूदार, इंतिहाई टेस्टी खाधा पचाईंदी आहे। सो हर दफ़े जीअं कुझु नओं हूंदो आहे पुछूं था बासमा खां त अॼु हिन प्रोग्राम में असांखे छा थी पचाइणु सेखारे? अॼु जेका असांजी रेसिपी आहे उहा आहे फ्राई तरियल भिंडी जेका आहे। अच्छा। ऐं ॾाढा सिंपल अजसा सां आहे। ऐं नसीम मसाला जेका असां सां ताउन कयो आहे, अस्मा तव्हांखे ॿुधायो, हुननि जे ई मसालनि सां असां हिन भिंडी खे जेका आहे ठाहींदासीं। अच्छा। ऐं ॿियो जेकी रेसिपी आहे, गर्मी घणी थी वई आहे, उन लॻंदी आहे त हुन जे लाइ असां जेका लिम्का सोडा ड्रिंक ठाहींदासीं, हो वरी ॿेहरनि हाणे ठाहींदासीं। फस्ट असांजी जेका रेसिपी आहे फ्राई भिंडी आहे, हिन खे ठाहींदासीं। अच्छा, फ्राई भिंडी माना जेका तरियल भिंडी? तरियल भिंडी, बिल्कुलु। अच्छा, उनमें छा छा शयूं इस्तेमालु थींदियूं त उहे बि ॿुधाइजो नाज़रीन खे। असां वटि हे जेका तरियल भिंडी जे लाइ अज्जा आहिनि, हे भिंडियूं वरितियूं हुयूं मां, हिन खे धोई करे सुखाए छॾियो मां, पोइ हिन खे मां विच मां कढियो आहे। कटंदा आहिनि ऐं हिन खे अधु नाहे करणो, जेतिरियूं आहिनि हुन शेप में हिन खे रखो। अच्छा, ठीकु आहे। पोइ हिन सां गॾु बिल्कुलु हिन जो जेका अप पोर्शन हूंदो आहे, हेठियां जो टेल हूंदी आहे न, उहो कटे छॾे, पोइ वरी हिन खे विच मां असांखे कटणो आहे। हाणे हिन सां गॾु असां सां आहे लूणु आहे 1 चम्मच, ॻाढ़ा मिर्च आहिनि नसीम मसालनि वारनि जो 1 चम्मच, गरम मसाला पाउडर आहे 1 चम्मच, चाट मसालो आहे। हिन जो जेका मतिलबु बहितरीनु हिन खे ठाहिण लाइ तव्हां वटि चाट मसालो हुजणु घुरिजे। ठीकु आहे। ज़ीरो आहे असां वटि। ठीकु आहे। ऐं पोइ वरी थूम अदरक जो पेस्ट। थूम अदरक जो पेस्ट कोन्हे त मतिलबु हे तव्हां ऑप्शनल आहे, न आहे त का मसलो न आहे, पर आहे भिंडियुनि में नाहिनि खाईंदा आहिनि अदरक जो पेस्ट, त उहो भले न विझनि, कोई टेस्ट ते फ़र्क़ु न पवंदो। न पवंदो। अच्छा, ठीकु आहे। ऐं असां वटि बेसण आहे। बेसण? हा, बेसण आहे। नाज़रीन, असां त लूणु मिर्च घी विझी भिंडियूं तयारु कंदा आहियूं। अॼु थोरो चेंज स्टाइल आहे ऐं नए तरीक़े सां बासमा ख़ान असांखे भिंडियूं तरणु सेखारे थी, त मां उमेद थी कयां त तव्हां ज़रूरु ॾिसिजो ऐं सिखिजो। त तव्हां बिस्मिल्लाह कयो। पहिरें असां जेका आहे ड्राई इंग्रेडिएंट्स जेका आहिनि उहो मिक्स कंदासीं। बेसण 3 चम्मच। भिंडियूं केतिरियूं हुयूं बासमा? भिंडियूं जेका 1/2 किलो आहिनि मूं वटि। 1/2 किलो? हा। हालांकि जेके भिंडियूं, करेला, तूरियूं, इहे जेके सायूं सब्जियूं हूंदियूं आहिनि न, जी, इंतिहाई माण्हू शौक़ सां खाईंदा आहिनि ऐं इहे सब्जियूं तमामु घणियूं वणंदियूं आहिनि। हा, सिहत लाइ सुठियूं आहिनि। असांजे प्रोग्राम में उहे शयूं तयारु थींदियूं आहिनि जेके सिहत ॾींदड़ हुजनि ऐं माशाअल्लाह सां जेके सभिनी जूं तक़रीबन फेवरेट हुजनि। अच्छा, ही प्रोग्राम तव्हां पाण ॾिसंदा आहियो बासमा? बिल्कुलु ॾिसंदी आहियां, मूंखे त इंतज़ारु हूंदो आहे कॾहिं ईंदो मां पाण खे ॾिसां। अच्छा, अहिड़ी का मिस्टेक जेका तव्हां पाण खे ॾिठो हुजे ऐं चयो हुजे मूंखां ग़लती थी वई? हा, थींदो आहे, माण्हू आहे, छा कयूं, थी वेंदी आहे कॾहिं कॾहिं मिस्टेक्स बि, त पोइ मां हुनखे पॉइंट आउट कंदी आहियां त मां हाणे ॿियनि जेको बहितर करे सघां हुनखे। असां वटि ऑयल आहे। ऑयल हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, हिनखे शैलो फ्राई कयो या डीप फ्राई कयो। मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदमि त शैलो फ्राई मीन्स मतिलबु हूंदो आहे त घटि ऑयल में पचायो,
या पोइ अहिड़ो एतिरो डीप फ्राई हूंदो आहे त जेका असांजे बुॾी वञनि। हा हा भिंडियूं घी में। ही ऑयल आहे, ऑयल केतिरो तव्हां इस्तेमालु ऑयल जेका मतिलबु मूं वटि जेका हे फुल ग्लास भरियल आहे त मां मतिलबु फुल कप हिकिड़ो तव्हां जेका माना अधु पाव। हा अधु पाव हुजे तव्हां वटि, ठीकु आहे न, अधु पाव हुजे, सही। छो त मूं वटि कढ़ाई हे वधी आहे त हिन में ऑयल हे भिंडियूं बि अधु किलो आहिनि त हिन में थी वेंदियूं। हा सही। हाणे हिन खे जेका आहे मां मिक्स कंदमि जेसि ताईं असांजो ऑयल, बेसण ऐं ॻाढ़ा मिर्च, हा ऐं ज़ीरो, लूणु, गरम मसालो ऐं चाट मसालो, हा ये सभु शयूं तव्हां मिक्स कयूं, मिक्स करे छॾियो। अच्छा, ये मिक्स करे फ़ौरन पचाइणियूं आहिनि या असांखे फ्रीज़ बि करे सघूं था? तव्हां हिन खे फ्रीज़ बि करे सघो था, ठीकु आहे, ऐं थोरो मैरिनेट करे हिन खे 10-15 मिंटनि जे लाइ रखी बि सघो था त टेस्ट हिन जो जेको आहे सुठो ईंदो हिन सां। अच्छा, हा नाज़रीन, कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जीअं मटन थी वियो, चिकन थी वियो, मच्छी, या अहिड़ी के सब्जियूं जीअं अॼु बास मां ॿुधाए पई असांखे, छो त मां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो थी ॾिसां त भिंडियूं ईअं बि तयारु थींदियूं आहिनि। बिल्कुलु। सो बास मां पचाए पई त इनशाला सुठियूं ई ठहंदियूं ऐं ज़ाइक़ेदार ई ठहंदियूं। चवण जो मक़सदु हुयो त जेकॾहिं मसाला जेके असां इस्तेमालु कयूं था आम रूटीन में, उहे लॻाए तव्हां फ्रीज़ करे रखंदव या कुझु देरि तव्हां ढक ॾे ईअं ई रखंदव पंहिंजे किचन में, त उन्हनि में टेस्ट अञा वधीक ईंदो, छो त मसाला उन्हनि में अंदरि जज़्ब थी वेंदा आहिनि ऐं इनशाला टेस्ट सुठो ईंदो। बिल्कुलु। हाणे असांजो ऑयल जेका आहे उहो गरम थो थिए। हा। अच्छा, हिननि में ऑयल जी जॻह ते माण्हू घी इस्तेमालु करे सघे थो? न, घी जो टेस्ट सुठो न ईंदो। जेको फ्राइंग जे लाइ तव्हांखे मां हमेशह रिकमेंड कंदमि त जेके बि शइ फ्राई करणी आहे त हुन में तव्हां तेल जेका ऑयल वठो। अच्छा। घी न, घी जेका तड़के लाइ सुठो हूंदो आहे। हा, कुझु शयुनि में कुझु जेका मिठाइयूं आहिनि असांजी हो घी में ठाहियो, हो ऑयल में सुठी नथियूं लॻनि। मतिलबु जेका असां मिठाइयूं हूंदियूं आहिनि न त हो हुन में जेका हुननि जी ख़ुशबू ईंदी आहे न, उहो घी सां अची वेंदी आहे। हा, कुझु माण्हू हूंदा आहिनि त चांवर में घी जो भिगाड़ ॾींदा आहिनि, दाल में जेका आहे घी जो भिगाड़ सुठो लॻंदो आहे, पर कुझु बाक़ी नॉर्मल असांजो रूटीन में तेल जेका आहे असांजो बेस्ट आहे। अच्छा, हाणे तक़रीबन मुंहिंजे ख्याल में गरम थी चुको आहे। खुशबू ज़बरदस्त अचणु शुरू थी वई आहे। मां हेल्प कयां तव्हांजी? बिल्कुलु। छो त घर वारा चवंदा एॾो सुठो प्रोग्राम थी करें, बास मां मुख़्तलिफ़ शयूं थी ठाहे, तूं अञा ताईं छा आहे सिखी? तव्हां छा ठाहियो आहे हाणे ताईं घर में? मां कुझु शयूं ठाहियूं आहिनि। लास्ट टाइम वो तव्हां बोरी फ्राई कुझु अहिड़ो कुझु जी त माशाल्लाह सां मां पंहिंजे घर में ट्राई कया हुया, पर तव्हां जहिड़ा सुठा त कोन ठाहिया, मूंखां थोरा हेॾे होॾे थी विया, पर ख़ैर ट्राई करे मूंखे ॾाढो मज़ो आयो। सुठो लॻियो तव्हांखे? ॾाढो सुठो लॻो, ॾाढो। इहे शयूं अचणु खपनि, बिल्कुलु, घर में ठाहिणु खपनि। बिल्कुलु। बजाए असां काफ़ी पैसा पंहिंजो रेस्टोरेंट तां कुझु शयूं घुराईंदा आहियूं। बिल्कुलु। उहे उते बि त फ्रीज़ थियल हूंदियूं आहिनि, काफ़ी ॾींहंनि जूं पयल हूंदियूं आहिनि, कुझु टेस्ट न हूंदा, कॾहिं तबियत ख़राबु थी वेंदी आहे। सो बहितर आहे घटि पैसनि में असां पाण घर में ठाहे वठूं। थोरो मुश्किल थींदो ऐं मुंहिंजी पाण बि जेका आहे न कोशिशि हूंदी आहे त मां अहिड़ी रेसिपीस तव्हांखे सेखारियां जेका जिन्हनि जी शयूं जेका आहिनि तव्हांजे घर में हुजनि। तव्हांखे हे न हुजे तव्हां बाज़ारि था वञो ऐं महांगी शयूं वठी अचो था। अहिड़ी शयूं ठाहिणु सेखारियां तव्हां घर में पंहिंजे हुननि खे ठाहियो ऐं इज़ीली ठाहियो। बिल्कुलु। अच्छा, सब्जियुनि में तव्हांजी फेवरेट सब्जी कहिड़ी आहे? मुंहिंजी फेवरेट सब्जी मूंखे तुरई सुठी थी लॻे, भिंडी बि सुठी थी लॻे मूंखे। अच्छा, मतिलबु मां अहिड़ी कोन आहियां त मुंहिंजी का फेवरेट हुजे, मूंखे हर शइ मतिलबु मां खाईंदी आहियां, सभु शइ खाइण वारी आहियां। अहिड़ी का शइ जेका तव्हांखे न वणंदी हुजे? बेंगण कॾहिं कॾहिं वाङण जेका आहे सुठा नथा लॻनि, बाक़ी त माशाल्लाह हर शइ मां खाई वठंदी आहियां। सही, चलो सुठी ॻाल्हि आहे हर शइ, छो त अलाह साईं असांखे अहिड़ियूं शयूं नेमतूं रिज़िक अता थो करे त कंहिं बि शइ मां असांखे नुक्स न कढणु खपे, जेका शइ मिले वक़्त ते बिस्मिल्लाह करणु खपे। ऐं कम सां गॾु गॾु सफ़ाई बि निफ़्स ईमान आहे। बिल्कुलु। ऐं मूंखे आहे त तव्हां जॾहिं बि किचन में हुजो ख़ासि करके त पंहिंजे काउंटर खे, पंहिंजे चूल्हे खे, पंहिंजे थान खे सुठे नमूने खां साफ़ु करे, पंहिंजे हथनि खे साफ़ु करे पंहिंजो मानी जेका ठाहियो ऐं हमेशह दुरूद शरीफ़ पढ़े बिस्मिल्लाह करे फर्स्ट में शुरू में ई
पढ़ियो ऐं पोइ ठाहियो त तव्हांजो जेको बि मानी हूंदी खाधो हूंदो जेको बि आहे उहो सिंपल ई हुजे, चांवर ई हुजनि ॾाढा ज़ाइकेदार ऐं ख़ुशबूदार ऐं सुठा ठहंदा। बिस्मिल्लाह सां त बरकत पवंदी आहे नाज़रीन। अच्छा, जेका सेकंड रेसिपी आहे उहा छा तव्हां ॿुधाई? हो ड्रिंक आहे ॾाढी सुठी, जेका गर्मी आहे हाणे हुन जे लाइ असां ड्रिंक ठाहींदासीं, उहो आहे असांजो लिम्का। लिम्का, चलो नेक्स्ट जेका असांजी रेसिपी आहे उहो नेक्स्ट टी हुन ते ॻाल्हाईंदासीं। जी बिल्कुलु। अच्छा, ही घटि पंहिंजो बाहि ते तव्हां पचायो था या थोरो तेज़? थोरी तेज़ बाहि ते, छो त फ्राई थियणा आहिनि न हिननि खे। हे बसि फ्राई थींदासीं त असां हिनखे कढंदासीं। अच्छा, भिंडियुनि जी बि मुख़्तलिफ़ हिकिड़ो तरीक़ा हूंदा आहिनि पचाइण जा? बिल्कुलु बिल्कुलु। कुझु माण्हू बसरनि में पचाईंदा आहिनि, कुझु टमाटरनि में पचाईंदा आहिनि। हिन में चवंदा आहिनि त भिंडियुनि में पाणी इस्तेमालु न आहे। न, छो त हिन में ऑलरेडी चिकनाई हूंदी आहे, लेस हूंदो आहे। अच्छा, त हुन लेस जे करे अगरि हिन खे असां पाणी में इस्तेमालु कंदासीं त पाणी जे करे हो इलाही जेका न लेसदार थी वेंदो ऐं हो मुंहं में बि ईंदो त हो सुठो न थींदो। मूं वटि इलाही रेसिपीज़ आहिनि भिंडियुनि जी। भिंडी गोश्त एतिरो ॾाढो सुठो ठहंदो, इनशाला तव्हांखे मां नेक्स्ट प्रोग्राम्स में सेखारींदमि। प्याज़ जेका बसर भिंडी हूंदी आहे उहो ॾाढी सुठी ठहंदी आहे। हे बेसण वारी भिंडी आहे ऐं हिकिड़ी हूंदी आहे रुगो जेका आहे न टमाटनि सां गॾु ठहंदी आहे, बि ॾाढी सुठी हूंदी आहे। भिंडी जी बि इलाही रेसिपियूं आहिनि। अहिड़ी कुझु असां वटि जेका भाॼियूं हूंदियूं आहिनि, सब्जियूं हूंदियूं आहिनि, वेजिटेबल्स हूंदियूं आहिनि, जंहिंमें असां वैरायटी करे सघूं था। जेका भिंडियूं आहिनि, पंहिंजा बैंगन आहिनि, हे जेका करेला आहिनि, त हिननि सां असां वेरिएशन करे सघूं था। सही। अच्छा नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधायां त असांजे हिन प्रोग्राम में जेका बि हाणे रेसिपी तयारु थींदी त उहा हर रेसिपी तव्हां नाज़रीन जी पसंदि मुताबिक़ हूंदी। बिल्कुलु। त मां तव्हांखे चवंदी आहियां पंहिंजी हर प्रोग्राम में असांजो हीउ प्रोग्राम तव्हांजे लाइ आहे ऐं असीं जेके बि खाधा तयारु कंदा आहियूं तव्हांजी फरमाइश मुताबिक़ कंदा आहियूं। असांजे हिन प्रोग्राम में तव्हां जेकॾहिं ॾिसणु चाहियो था त हीअ शइ तयारु थिए, हीअ शइ तयारु थिए, त तव्हां असांखे कमेंट्स ज़रिए ॿुधाए सघो था। हाणे तव्हां सोचींदो त असां कीअं पंहिंजो पैगाम पंहिंजो अस्मां ताईं पहुचायूं, बासमां ताईं पहुचायूं। सवलो तरीक़ो आहे, KTN ते KTN एंटरटेनमेंट जे नाले सां असांजो हिकिड़ो पेज आहे। उते KTN जो हर प्रोग्राम, हर ड्रामो, हर गानो ईंदो आहे। त उते कंहिं बि असांजे प्रोग्राम खे या असांजे प्रोग्राम खे लाइक करे उते कमेंट्स तव्हां ॾेई सघो था। अॼु हीअ ॾिसूं यूट्यूब ते बि KTN एंटरटेनमेंट जे नाले सां असांजो चैनल आहे, त हुनखे सब्सक्राइब कयो ऐं उते असांखे कमेंट्स ॾियो ऐं पंहिंजा सवाल कयो ऐं पंहिंजी फरमाइश कयो। इनशाला असां ज़रूरु पूरी कंदासीं। हाणे असांजी जेका भिंडियूं आहिनि उहो तयारु थी रहियूं आहिनि। अच्छा, बासमा मूंखे ईअं लॻो त भिंडियुनि खे पचण में इलाही टाइम लॻंदो आहे, न पर हिते ई फौरन तयारु थी वई। ईअं छो? छो त हिन में हे असां फ्राई कयूं आहिनि, डीप फ्राई, ऐं हिन में असां बेसण जेका आहे हुनजी क्वांटिटी रखी हुई ऐं रुगो फ्राई कयूं। त हाणे हिन जो जीअं कलर थींदो न तयारु, मतिलबु ब्राउन में अची वियो, त हाणे तव्हांजी जेका रेसिपी आहे उहो तयारु आहे। पर जॾहिं असां हो ठाहींदा आहियूं, प्याज़ वारी भिंडियूं ठाहींदा आहियूं, बसर वारियूं या टमाटर, हुन में थोरो टाइम लॻंदो आहे। छो त हुन में असां हिनखे डीप फ्राई न कंदा आहियूं। हुन में असां जेका हिनखे आहे पचाईंदा आहियूं बोर्ड सां, मतिलबु मसालो ठाहे करे। नाज़रीन, तक़रीबन लॻभॻि भिंडियूं जेके आहिनि तयारु थी चुकियूं आहिनि। असांजे हिन प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो। हलूं था ब्रेक जी तरफ़, काॾे बि न वञिजो, अचूं था जल्दी वापसि। वेलकम बैक नाज़रीन, भलीकार चवां थी तव्हांखे पंहिंजे ई प्रोग्राम कैफ़े सिंध में। उमेद थी कयां काॾे न विया हूंदा, ही असांजो प्रोग्राम शौक़ु सां ऐं इंतज़ार सां ॾिसंदा हूंदा त हिन प्रोग्राम में कहिड़ी वक़्तु तो ब्रेक जो टाइम ख़तमु थिए ऐं हिन प्रोग्राम खे तव्हां कंटिन्यू करे सघो। छो त हीउ प्रोग्राम तव्हांजे दिलि वटां आहे, छो त हिन प्रोग्राम में उहे शयूं तयारु थींदियूं आहिनि जेके तव्हां असांखे चयूं आहिनि या जेके तव्हां ॾिसणु चाहियो था या जेके तव्हां सिखणु चाहियो था। कुझु प्रोग्राम अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हांजे फ़ाइदे जे लाइ हूंदा आहिनि, त हीउ प्रोग्राम उन्हनि मां बि हिकु आहे। हिकु दफ़ो वरी मां तव्हांखे ॿुधायां त हीउ नसीम मसाला, ही उन्हनि जा पैकेट असांजे भरिसां पिया आहिनि। नसीम मसाला इंतिहाई बहितरीनु मसाला आहिनि ऐं तमामु सुठी क्वालिटी सां भरपूर आहिनि। असां हिन पंहिंजे प्रोग्राम में रेसिपीज़ जेतिरियूं बि तयारु थींदियूं आहिनि उन्हनि में ही असां मसालो इस्तेमालु कंदा आहियूं। त
त मां तव्हांखे बि गुज़ारिश कंदसि त हिकु दफ़ो तव्हां पंहिंजे घर में ही नसीम मसाला ट्राए करे ॾिसो। इनशाला तव्हांखे काई शिकायत न मिलंदी ऐं हर दफ़े तव्हांजी दिलि चवंदी मसाला ही इस्तेमालु करण में। त बासमा हिकिड़ी त माशाल्लाह रेसिपी तयारु बिल्कुलु फ्राई भिंडियूं जेके हाणे नेक्स्ट रेसिपी तव्हां कहिड़ी था तयारु कयो? असां जेका आहे लिम्का सोडा ड्रिंक था ठाहियूं। ऐं असां हिन में जेका अज्जा आहिनि मूं वटि उहो पुदीना आहिनि, जेको पुदीनो आहे ॾाढो सुठो हूंदो आहे मैदे लाइ। ऐं हिन जी तासीर जेका हूंदी आहे उहो थधी हूंदी आहे पुदीने जी, ठीकु आहे। ऐं पोइ हिन सां असां वटि लेमन आहे, ठीकु आहे। ऐं लूणु आहे ऐं कारो नमक, कारो लूणु हूंदो आहे न जेको हो। ही जेका ड्रिंक तव्हां ठाहियो था तक़रीबन असां चवंदा आहियूं त मैदो असांजो थधो थो थिए या महिमान अची वेंदा आहिनि, असां फ़ौरन उन्हनि खे काई बि कोल्ड ड्रिंक पीआरे छॾींदा आहियूं। पर अॼु माशाल्लाह सां ही मां ॿुधो त आहे त हीअ ड्रिंक जे बारे में मां ॿुधो आहे, पर इन जा फ़ाइदा कहिड़ा कहिड़ा आहिनि? हिन जा फ़ाइदा ईअं आहिनि त तव्हांखे अगरि एसिडिटी थी थिए मैदे में, मतिलबु बादी थी वियो आहे या गैस जो प्रॉब्लम जेको आहे हो बि हिन ड्रिंक खे इस्तेमालु कनि त ॾाढो सुठो हूंदो आहे। हिन सां पहिरियों त हाज़मो थींदो आहे। तव्हां मानी था खायो जॾहिं राति जी या ॾींहं जी, हिन खां पोइ असां लस्सी बि पींदा, लस्सी बि ॾाढो सुठो आहे, हिकिड़ो ड्रिंक आहे मशरूब आहे। त पोइ हे बि हुननि जी कैटेगरी में ई आहे। हे बि तव्हांखे फस्ट ऑफ ऑल हे तव्हांखे रिफ्रेश करे छॾे थो, मतिलबु तरो ताज़ा फ्रेश करे छॾे थो। छो त हिन में जेका असां वटि लींबू आहे न हे ऐं पुदीनो, हिन जे करे हे तव्हांखे रिफ्रेश करे छॾे थो। ऐं तव्हांजे मैदे खे जेका आहे मतिलबु जेका असांखे थींदी आहे एसिडिटी थिए थी, राहत अची वेंदी आहे हिन सां। ऐं फेस बि फ्रेश थींदो आहे हिन सां गॾु। पोइ माना हिकिड़ी हिन ड्रिंक सां एॾा फ़ाइदा। असां अक्सर छा कंदा आहियूं न बासमा, त असांजो मैदो ख़राबु थी वेंदो आहे, वजह इहा हूंदी आहे त असां गरम शयूं था खाऊं। बिल्कुलु। या असांजे घर में अहिड़ी का शइ तयारु थी वई जेका असांखे हाज़मो नथी कराए सघे। सो बहितरीनु आहे स्किन जे हवाले सां, सिहत जे हवाले सां। त हरू भरू असां कोल्ड ड्रिंक जूसिस हे हो जेके ॿाहिरां घुराईंदा आहियूं। बिल्कुलु। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿियो बि ॿुधायां त असांजे मुंहिंजे पंहिंजे घर में बि जॾहिं असां पाणी रखंदा आहियूं कूलर में या मानी जॾहिं खाईंदा आहियूं त डाइनिंग टेबल ते जा जग ठाही रखंदी आहियां, त हुन में मां 4-5 पुदीनो जा जेका धाणा हूंदा आहिनि न पत्ता, हो हुन में रखी छॾींदी आहियां, पुसाए रखंदी आहियां 2 कलाक 3 कलाक। हुन सां छा थींदो आहे, असां जेका रिफ्रेश थी वेंदा आहियूं। अच्छा, इन पुदीने जा इलाही फ़ाइदा ॿिया बि इहे बि आहिनि त चवंदा आहिनि त पुदीनो कॾहिं सब्जियुनि में असां वधीक वठी छॾींदा आहियूं, फ्रिज में रखी रखी ख़राबु थी वेंदो आहे। इन खां बहितर असां हुन जा पता कढी उस ते सुकायूं त सुकी वेंदो 2 या 3 कलाकनि। पोइ उनखे असां पीसे करे हथ सां बि पीसे सघूं था फ़ौरन, या मशीन में भी या असां इमाम दस्ते वग़ैरह कुटे सघूं था, हिकिड़े दॿे में असां रखी छॾियूं। पोइ जेका बि असां शइ घर में तयारु कयूं था, काई बि सब्जी, कोई बि बोर्ड, कोई बि डिश, बिल्कुलु त इस्तेमालु करे सघूं था। इलाही फ़ाइदेमंद। अच्छा, त बिस्मिल्लाह कयूं नेक्स्ट रेसिपी तयारु था कयूं। मां तव्हांखे ॿुधायो त हिन में 1 चम्मच जेका आहे असांजो लूणु पवंदो, 1 चम्मच कारो नमक जेको हूंदो आहे न, कारो लूणु, कारो लूणु, हे जेका आहे ॾाढो सुठो आहे मैदे जे लाइ। ऐं असां वटि जेका आहे ड्रिंक आहे, कोई बि वाइट ड्रिंक हुजे तव्हां वटि, ठीकु आहे। तव्हां वटि सोडो आहे, सोडा जेका हूंदा आहे असां उहो आहे त उहा बि यूज़ कयो, पर न आहे मूं वटि हाणे मौजूदु न आहे त मां नथी यूज़ कयां। सोडा अगरि तव्हां इस्तेमालु करणु चाहियो करे सघो था, कोई इशू न आहे। असां पाण नथा कयूं त मर्ज़ी मुताबिक़ आहे, इन सां कोई बि तव्हांजी हिन रेसिपी ड्रिंक ते कोई बि फ़र्क़ु न पवंदो। बिल्कुलु। अच्छा, पुदीने जा पता जी, ऐं मतिलबु बंच हुजे या अच्छा हिकिड़ी मुठी जेतिरा हुजनि, सही। छो त हे तव्हांजे पंहिंजे टेस्ट ते जेका आहे न डिपेंड कंदो आहे। त तव्हांखे अगरि घणो पसंदि आहे, स्ट्रॉन्ग टेस्ट खपे हिन जो, त तव्हां हिन में घणो जेका आहे ऐड कयो। पुदीने में हिकिड़ी ख़ुशबू, ख़ुशबू केतिरी सुठी, सब्जियुनि में माना हिकिड़ी पंहिंजे रंग रखियल आहे, ॾाढो ज़बरदस्त। असांजे पाकिस्तान में जेके ज़मीनूं एॾियूं सुठियूं आहिनि, मुख़्तलिफ़ फ्रूट, वेजिटेबल ऐं एॾियूं सुठियूं शयूं हिते पंहिंजो तयारु थींदियूं आहिनि। असां हुन मां एॾो फ़ाइदो वठी सघूं था, पर असांजा माण्हू अलाए छो रेस्टोरेंट जे पोयां हूंदा आहिनि, हीअ खाऊं हू खाऊं, अलाए छो।
अच्छा, हिननि खे चॉप था कयो? हा, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर हे ग्राइंड थींदो त ग्राइंडिंग में बि हे बिल्कुलु चॉप थी वेंदो। अच्छा, पोइ ईअं फ़ौरन असां ग्राइंड करे सघूं था? हा हा, करे सघो था। मां बसि नाज़रीन खे ॾेखारण जे लाइ कयां थी। छो त नाज़रीन तव्हांजी पसंदि जो बि बासमा खे ख़्यालु रखिणो आहे। बिल्कुलु। लीमो लीमो हिकिड़ो आहे, छो त असां हिकिड़ो गिलास ठाहियूं था नाज़रीन। जेकॾहिं तव्हां पूरो जग या 4-5 महिमान माण्हुनि जे लाइ वधीक हीअ ड्रिंक ठाहिणु चाहियो था त ज़ाहिर आहे पुदीनो बि वधंदो, कारो लूणु बि ऐं अछो लूणु बि, उन हिसाब सां तव्हां वधाए सघो था। अच्छा, असां वटि जेका आहे न बर्फ़ जेका हूंदी आहे हो हिन में मेन शइ आहे। जॾहिं तव्हां ठाहियो त हिन में बर्फ़ जी क्वांटिटी जेका आहे हो विझो त हुन सां ॾाढो सुठो ऐं थधो थींदो। थधो छो त ड्रिंक थधी हुजे त मज़ो ईंदो न। चांहि जी ड्रिंक थी थधी न हुजे त कीअं? अच्छा, काई बि ड्रिंक नाज़रीन हुजे वाइट हुजे, उहा तव्हां वाइट इस्तेमालु करे सघो था। बिल्कुलु। पुदीनो हिननि ऐड कयो आहे ड्रिंक खां पोइ। इलाही बहितरीनु आहे। असांजा महिमान अचनि त असां झटपट त कोल्ड ड्रिंक त असां उहे ॿाहिरां घुराईंदा आहियूं, पर हीअ ॾिसो न, ओहो ज़बरदस्त। पोइ मुंहिंजे ख़्याल में तव्हां इलाही शौक़ सां पंहिंजे घर में ठाहींदा हूंदा। बिल्कुलु, हा। मुंहिंजे हस्बैंड खे ॾाढो सुठो थो लॻे ऐं जेका घर वारनि हुननि खे बि ॾाढो सुठो थो लॻे। शादी करे मुड़ुस बि वॾियूं ख़िदमतूं था कराइनि असांजी मायुनि खां। अच्छा, अदाब अक्सर तव्हांखे फरमाइश कंदो हूंदो? इलाही, उहो ॾाढो शौक़ीन आहे खाइण जो। मूंखे टिश्यू ॾिजो। पोइ हीअ तव्हांजो ठाहिण कॾहिं कॾहिं नुक़सानकार न आहे? हा। वधीक फरमाइश घर में केरु कंदो आहे? मुड़ुस कंदो आहे ऐं मुंहिंजी पंहिंजी अम्मी कंदी आहे। असांजी जेका ड्रिंक आहे ठही रही आहे। नाज़रीन, असां पाणी वग़ैरह कुझु बि इस्तेमालु नाहे कयो, सिर्फ़ु कोल्ड ड्रिंक वाइट ऐं असां हिन में ऐड कयो आहे पुदीनो। ऐं वधीक जेकी शयूं बाज़ मां ऐड कंदी उहा तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदी। जीअं तव्हांखे ख़बर आहे मूंखे सफ़ाई जो आहे त सफ़ाई हुजणु घुरिजे। हा, बिल्कुलु सफ़ाई हुजणु खपे, छो त हिते खाधे पीते जूं शयूं तयारु थियूं थियनि त ही शयूं हुजणु खपनि। हाणे जेका आहे असां हिन जी डेकोरेशन कंदासीं। ॾाढो सोलो ऐं झटपट में रेसिपी नाज़रीन तयारु थी वई। कोई वक़्तु न लॻो त हाणे मतां इहे ठाहियूं ड्रिंक टाइम लॻी वञे। बिल्कुलु। तव्हां बर्फ़ हिन में ऐड न कई? हा, बर्फ़ कोन्हे ऐड कई, पर मां तव्हांखे चयो त तव्हां हिन में बर्फ़ ऐड करे सघो था। अच्छा, असां हिन जे करे ऐड कोन कईसीं त जेका असां वटि कोल्ड ड्रिंक हुई उहा तमामु घणी थधी हुई, त असांखे वधीक थधी सम्झोसीं त न पीअणु खपे, छो त इन जे लाइ असां कोल्ड ड्रिंक तमामु घणी थधी हुई, इन लाइ असांखे बर्फ़ जी नीड न थी। त तव्हां वटि जेकॾहिं कोल्ड ड्रिंक सफ़ा तेज़ यक थधी आहे त न कयो ऐड। जेकॾहिं नॉर्मल आहे रूम टेम्परेचर त तव्हां बर्फ़ ज़रूरु इस्तेमालु कजो। उन सां इहो त जेकॾहिं हिकिड़ी आहे ड्रिंक थधी हूंदी त तव्हांखे वधीक मज़ो ईंदो। बिल्कुलु। ऑलमोस्ट रेडी आहे। बिल्कुलु ऑलमोस्ट रेडी थी वियो आहे। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। अच्छा बासमा, हाणे हीअ जेके तव्हां रेसिपीज़ ठाहियूं आहिनि, ॿई ड्रिंक ऐं भिंडियूं, असांजे नाज़रीन खे, जेके असांजा नाज़रीन ही प्रोग्राम स्टार्ट में न आहिनि ॾिसी सघिया लाइट जी वजह सां, केबल जी वजह सां या टाइम जी वजह सां, त हिकु दफ़ो ॿीहर जेकॾहिं तव्हां रिपीट कंदव त उन्हनि जे लाइ इंतिहाई आसान थी वेंदो लिखणु ऐं हिकिड़ो दिमाग़ में सेव करणु त असां कीअं तयारु कयूं। ज़रूरु। असां जेका फ्राई भिंडियूं ठाहियूं आहिनि, तरियल भिंडियूं ठाहियूं, हुननि जे लाइ असां वरितो आहे 1 किलो भिंडियूं ऐं 3 चम्मच बेसण, 1 चम्मच लूणु, 1 चम्मच ॻाढ़ा मिर्च
1 चम्मच गरम मसालो, 1 चम्मच चाट मसालो ऐं ज़ीरो जेका जीरो हूंदो आहे असां वटि। ऐं हिननि सभिनी खे भिंडियुनि खे असां पहिरें सुठे नमूने खां वॉश कयो आहे, धोतो आहे, पोइ हिन खे विच में कटियो आहे। हुन खां पोइ हिन खे सुखारे छॾियो आहे, ड्राई हुजणु घुरिजे तव्हांजी जेका भिंडियूं आहिनि। हुन खां पोइ हिन में जेका बि मसाला जात आहिनि उहो सभु मिक्स कया, मैरिनेट करे रखियो 5-10 मिंटनि जे लाइ। पोइ अधु प्याली जेका या 1 प्याली जेका डीप फ्राई करिणो आहे, हिन खे नॉर्मल बाहि ते तव्हांखे फ्राई करिणो आहे। फ्राई करे पोइ वरी हिन खे डिश आउट करिणो आहे। हाणे तव्हां हिन खे पंहिंजे चांवरनि सां गॾु आहे या मानी सां गॾु तव्हां हिन खे खाए सघो था। ठीकु आहे। पोइ हाणे असांजी जेका ॿी रेसिपी आहे लिम्का ड्रिंक जेका असां ठाही हुई, हुन जे लाइ असांखे का बि तव्हां जेका आहे वाइट ड्रिंक वठी छॾियो। असां हिकिड़ो ग्लास ठाहियो आहे, तव्हांजे आहे त तव्हां केतिरो केतिरो था ठाहियो आहे। हुनमें पुदीना आहिनि, हुनजा जेका हिकिड़ो बंच हुजे या हिकिड़ो प्याली। ठीकु आहे। लीमा आहिनि असां वटि, हिकिड़ो लीमो, लूणु आहे। ठीकु आहे। ऐं कारो लूणु जेको हूंदो आहे। ठीकु आहे। उहो असां हिन में मिक्स कयो आहे, हिन खे ग्राइंड कयो आहे ऐं तव्हांजे साम्हूं असां हिन खे हाणे पेश कयो आहे। ज़बरदस्त मज़ो ईंदो आहे जॾहिं बास मां कुझु ठाहींदी आहे ऐं असां सिखंदा आहियूं ऐं तव्हां सभिनी खे सेखारींदा आहियूं। जेके मर्द हज़रात या नौजवान हज़रात या जेके असांजूं वधियूं आहिनि भेनरनि सिखणु चाहिनि थियूं ऐं या कुझु उन्हनि खे नथो अचे या माशाल्लाह सां इलाही असांजा माण्हू समझदार आहिनि त का शइ कीअं ठहंदी आहे, पर वरी बि कोई बि इंसानु कंप्लीट न आहे करे मज़ीद सिखणु चाहींदो आहे। कॾहिं कुझु मिस्टेक थी वेंदियूं आहिनि, त बहितरु आहे त असां ही प्रोग्राम तव्हां ॾिसो ऐं असां तव्हांखे सेखारियूं ऐं कुझु तव्हां हिन मां हुनर पिरायो। बिल्कुलु ज़रूरु। सो बासमा ॾाढो मज़ो ईंदो आहे ही तव्हांजूं शयूं मूंखे बि सिखी, मूंखे बि ॾिसी, स्पेशली तव्हां सां कचहरी करे। थैंक यू सो मच। अच्छा, तमामु सुठो लॻो। नाज़रीन, मां तव्हांखे वरी बि ॿुधायां त असां सां ताउन कयो आहे नसीम मसाला वारनि, जेको बहितरीनु मसालो आहे, इंतिहाई ख़ुशबू ऐं इंतिहाई ज़ाइक़े सां भरपूर आहे। त हीअ असां हिन पंहिंजे प्रोग्राम जी रेसिपीज़ में इस्तेमालु कंदा आहियूं ऐं मां तव्हां सभिनी खे बि चवंदसि त हीअ तव्हां पंहिंजे घर में ज़रूरु ट्राए कयो। बहितरीनु क्वालिटी वारो ज़बरदस्त मसालो आहे। ऐं बासमा कीअं लॻो अॼु तव्हांखे? मूंखे त हमेशह जे तरह सुठो ऐं ॾाढो वधीक सुठो लॻियो। प्रोग्राम इलाही चए थी असांजो वॾो थी वियो ऐं असां बिल्कुलु अॼु जेका असांजी रेसिपियूं हुयूं न उहो शॉर्ट हुयूं। हा, हिन करे कचहरी वधीक थी वई आहे। नॉलेज जी जेका असां ॻाल्हियूं कंदा आहियूं। हा, असल में इहो आहे त भिंडियूं हिकिड़ो मुंहिंजे हिसाब सां त इलाही देरि लॻंदी आहे फ्राई करण में या जेके असां जंहिंजो बोड़ पचाईंदा आहियूं। बिल्कुलु ही इंतिहाई आसान आहे, छो त हीअ माना ॾिसो न हिकिड़ियूं कड़क ऐं ॾाढियूं सुठियूं, ही मतिलबु ॾाढियूं सुठियूं कड़क ठहियूं आहिनि। सो ॾाढो मज़ो आयो बासमा, थैंक यू सो मच। ऐं नाज़रीन, उमेद थी कयां त हीउ प्रोग्राम इंतिहाई शौक़ सां ॾिठो हूंदो ऐं तव्हां पसंदि कयो हूंदो। तलबगार आहियूं तव्हांजी कमेंट्स जा ऐं तव्हांजे सवालनि जा ऐं तव्हांजी फरमाइशनि जा। जिते बि हुजो ख़ुशि हुजो, खिलंदा रहो ऐं पंहिंजनि जो पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो। मूंखे ऐं बासमा ख़ान खे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह नेक्स्ट असां पंहिंजे हिन कैफ़े सिंध प्रोग्राम में ज़बरदस्त नेक्स्ट रेसिपीज़ तव्हांखे तयारु करणु सेखारींदासीं। सो इंतज़ारु कजो असांजे प्रोग्राम जो। इजाज़त ॾियो मूंखे ऐं बासमा खे। अल्लाह हाफ़िज़। तरियल भिंडियूं ठाहिनि, हुननि जे लाइ असां वरितो आहे 1 किलो भिंडियूं ऐं 3 चम्मच बेसण, 1 चम्मच लूणु, 1 चम्मच ॻाढ़ा मिर्च, 1 चम्मच गरम मसालो, 1 चम्मच चाट मसालो ऐं ज़ीरो लिम्का ड्रिंक जेका असां ठाही हुई। हुन जे लाइ असांखे का बि तव्हां जेका आहे वाइट ड्रिंक वठी छॾियो। हुनमें पुदीना आहिनि, हुनजा जेका हिकिड़ो बंच हुजे या हिकिड़ो प्याली, हिकिड़ो लीमो, लूणु आहे ऐं कारो लूणु